जेको आहे सो साईं हाजी शकील सटियो साहिबु इन सथ जो परवान ऐं हुन सां गॾु साईं सिकंदर जतोई साहिबु असांजो जेको आहे सो इंतिहाई क़ाबिल एतिराम मरकज़ी रहनुमा ऐं ॿिया सभु क़ाबिल एतिराम मुख़्तलिफ़ ज़िलई सदूर साहिबान डिवीज़नल सदूर साहिबान ऐं मुंहिंजा मुअज़िन सभु उस्ताद ॿाहिरि अस्सलाम वालेकुम या अली मदद। सभ खां पहिरीं मां मुआज़रत थो कयां, मां देरि सां पहुतुमि, मुंहिंजी मजबूरी हुई, मूंखे गाॾी अहिड़ी लॻी हुई जंहिंमें मूंखे काफ़ी टाइम लॻी वियो। बहरहाल मां काफ़ी राया दोस्तनि जा न ॿुधाया पर कुझु ॿुधियूं आहिनि जंहिंजे लाइ मां एडवाइस ॾियण लाइ जेको मुंहिंजो ज़ाती मशवरो आहे, मुंहिंजो जेको ज़ाती तजुर्बो आहे उन बिना ते ॾियां पियो। हूअं त अञा घणो कुझु मूंखे ॻाल्हाइणो बि शायदि हुयो पर हुनखे अञा छाट था कयो, टाइम तव्हांजो बि घणो थी वियो हूंदो। दरअसुल लॉन्ग मार्च खे पहिरियों वठूं था, लॉन्ग मार्च हुजे शार्ट मार्च हुजे या उन सां गॾोगॾु कराची जो धरणो हुजे, कंहिं बि सतह जो एहतजाज हुजे, पहिरीं इहा ई ॻाल्हि असांखे त उस्ताद खे तव्हां एतमाद में कीअं वठंदव, वर्कर खे एतमाद में तव्हां कीअं वठंदव। छो 7 जून खां वठी उस्ताद मुसलसिल आम वर्कर मायूसीअ जो शिकार आहे, उनजे वर चढ़ियल आहे। उहो भले जेको इन वक़्तु इक़्तिदारी दुर सां सॾाड़ियल आहिनि या असांजी दुर, असांजा दोस्त हाजी साहिब जी जेको आहे लाबिंग वारी दुर, त उन्हनि खां बि काफ़ियूं ग़लतियूं ख़ताऊं थियूं आहिनि। इन्हनि शयुनि जो एतिराफ़ जेसि ताईं न कंदासीं, पंहिंजे ग़लतियुनि जो एतिराफ़ न करे उन्हनि सभिनी खे पंहिंजो तजुर्बे तौरु अॻियां आणे पोइ क़दम अॻिते खणो, जीअं असां अॻिते अञा बि वरी बि असां कंहिं जेको आहे सो हुनजो शिकार न थिए वञो, असां ते को मुखालिफ़ वांगुरु खणे, असां ते को ॿियो को माण्हू वांगुरु खणे, त इहो सबबु न बणिजे। इन्हनि सभिनी शयुनि खे मद्देनज़र रखी करे, मुस्बत सोच रखी करे, हर डिस्ट्रिक्ट सतह ते हिते त ठहियो, हिते त असां ॻाल्हि करे उथी वियासीं, उते हर को घर न सुम्हे, उते यूथ सतह ते, डिस्ट्रिक्ट सतह ते, हर सतह ते, डिवीज़नल सतह ते वर्किंग पोज़ीशन हुजे, माण्हुनि में उत्साह पैदा कयल हुजे त माण्हू इन शइ जे लाइ तयारु हुजनि। जेकॾहिं तव्हां लॉन्ग मार्च था कयो या जेकॾहिं तव्हां कराची जो डायरेक्ट धरणो आणो था, त सभ खां पहिरियों वर्कर खे एतमाद में वठिणो आहे। उन में SDC जो हाणे बि जेकॾहिं असां मसइलनि खे वठूं था, उहे सिर्फ़ु नौजवाननि जा मसइला न आहिनि, मसइला टोटल इज्तिमाई आहिनि ऐं टोटल मसइला सिर्फ़ु असांजी बुज़दिली, काहिली, सुस्तीअ जे करे आहिनि, ॿियो कंहिं शइ जे करे कोन्हनि। गवर्नमेंट जो को ॾोह कोन्हे, सॼो ॾोह सवाबु असांजे कंडा, इक़्तिदारी दुर खां पोइ ॿिए नंबर ते असां बि ॾोही आहियूं। हुनजा मज़बूत अपोज़िशन जो किरदारु टेक्निकल तरीक़े सां, बाज़ाब्ता नमूने सां अपनायो न आहे, उन्हनि खे छुड़वा छॾियो वियो आहे, जंहिंजे करे वन मैन शो अॼु सेक्रेटरीट में घुमे थो, इनफ़रादी कम खां खणी थो अचे, 5 आईडियूं बंदि कराइण थो अचे, 5 आईडियूं खोलाइण थो अचे, जेको मुंहिंजे इन में मुताबिक़ अंदाज़े मुताबिक़, मुंहिंजे नॉलेज मुताबिक़ हीअ लिखत ॾेई वियो आहे त मुंहिंजे पोयनि खे कुझु न चइजो, जेको आहे सो फैमिली मेंबर्स खे इंक्वायरी सभु पहिरियों वाइड अप कयो, तेसि ताईं जेको आहे सो मां कंहिं बि सतह जो एहतजाज न कंदुमि, मां हथ मथे खणी छॾिया। त उन जे लाइ हाजी साहिबु जेकॾहिं करिणो आहे त ज़रूरु सख़्तियूं, तव्हां वारी ॻाल्हि 100% सही आहे, नतीजा क़ुर्बानी सां मिलंदा आहिनि, नतीजा रत घुरंदा आहिनि। जेकॾहिं इहे क़ुर्बानियूं न ॾींदासीं त असांखे कंहिं बि क़िस्म जो जेको आहे सो नतीजो ख़ातिर ख़्वाह न मिलंदो। ठीकु आहे, तव्हां लॉन्ग मार्च खे जेकॾहिं बिटचा खां शॉर्टकट करे शाइनात शहीद खां कयो था, उहो पंहिंजे जाइ ते जेकॾहिं थोरो फ़ासिलो आहे, 4-5 ॾींहंनि जो आहे, त भई असां हुनखे वेलकम कयूं था, असां हुन ते राज़ी आहियूं, भली तव्हां कयो था, असां तव्हां सां गॾु हूंदासीं। मुंहिंजो हर को पंहिंजे ज़िले में चेयरमैन खे यादनामा पेश करे, मुंहिंजी पहिरीं तजवीज़ आहे जेका फर्स्ट स्टेप तव्हांजी हुजणु खपे। उन खां पोइ तक जे APA खे यादनामा ॾियो, हर हिकु ज़िले वारो पंहिंजे तक जे APA खे, तक जे मिनिस्टर ताईं इहे यादनामा तव्हां पेश कयो।
त उन मूवमेंट जी हिकिड़ी शइ हुजे, उनजो फोटो सेशन थींदा, इख़बारी नुमाइंदा तव्हां हूंदा, उन शइ जी शुरूआत ई हुतां कयो। ईद जे ॾियारनि में सभु घरनि में उहे ई ईंदा। ईद जे 3 ॾींहं खां यादि कया मां तव्हां ऐलान करे छॾियो, 3 ॾींहं ते सभु तव्हांखे मिलंदा ऐं सभिनी सां इहा शइ कयो। तव्हां उनखां पोइ वरी एहतजाज जो हितां जेकॾहिं सिलसिलो शुरू कयो था, मोस्ट वेलकम। आहे त गर्मी, पर गर्मीअ जे हूंदे बि जेकॾहिं थोरो फ़ासिलो आहे त दोस्तनि सां गॾु, दोस्त हलंदा त असां बि हलंदासीं, पोइ एतिराज़ु कोन्हे को, न को असांजे शइ इन जे लाइ कयूं था त काई इहा न हुजे। पर जॾहिं कराची जो जेको